सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण कल्होड़नि सिंध जे कल्होड़ा हुक्मरान ऐं टालपुरनि विच में हालाणीअ में लॻल जंग बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। कल्होड़नि ऐं टालपुरनि में हलंदड़ छिकताण आख़िर हालाणीअ वारे मैदान ते हिक धुर जी शिकस्त खां पोइ पंहिंजे अंत ते पहुती। इहो जंग जो मैदान किथे आहे, पहिरियों दिन ते ॻाल्हाईंदासीं त हालाणीअ में इहा कहिड़े हंधि जंग थी जिते सिंध जे इक़्तिदार जी मुंतक़िली वॾी खूनरेज़ीअ खां पोइ थी। हिन वक़्तु हालाणी जे जंग वारे इन जे मैदान ते नेशनल हाईवे जे भरिसां हिक नंढड़ी कुबाई मस्जिद ठहियल आहे। कुझु अर्सो अॻु उन इहा मस्जिद जी कुंड ते नवाबशाह ज़िले उन वक़्त जे ज़िले नवाबशाह जे ADM हाजी मोहम्मद सिद्दीक़ मेमण पंहिंजी उहिदे वारे मुदे में लोही तख़्तीअ ते अंग्रेज़ीअ में हिकु यादगार कुतबो लॻारायो हो। हिन वक़्तु हालाणी ज़िले नौशहर फिरोज़ में आहे। रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि लड़ाईअ जो मैदान चइनि दिहुनि में आहे, जंहिंमें पीर वतियो, हालाणी, बेलाणी ऐं नओं आबाद शामिल आहिनि। नेशनल हाईवे जे भरिसां जंहिं हंधि मथियों कुतबो लॻल आहे, इहो क़ब्रिस्तान दिल्लू मुशाइख़ जे नाले सां सॾिजे थो। हिन मुक़ाम में कल्होड़नि जो ठाहिरायल फांसी घाट पिणु आहे, जंहिंखे आम माण्हू सूरी करे चवंदा आहिनि। टालपुरनि वारे मक़ाम खे पीर बालूअ जो क़ब्रिस्तान करे सॾींदा आहिनि। इहो क़ब्रिस्तान हालाणी मेरापुर रेलवे लाइन जे ॾखण में आहे। सिंध ते मुग़लनि जे कब्ज़े जे ख़ात्मे खां पोइ ॾेही कबीले कल्होड़नि जी हुकूमत जो बुनियादु पियो। संदन हुकूमत 1701 ईस्वी खां 1783 ईस्वीअ ताईं क़ाइमु रही। कल्होड़ा सिंध जा मक़ामी हुक्मरान हुया, जिन सिंध ते 82 साल हुक्मरानी कई। कल्होड़ा दौर जो आख़िरी हुक्मरान अब्दुल नबी मियां अब्दुल नबी कल्होड़ो हो। टालपुरनि 1783 में संदसि हुकूमत जो ख़ात्मो आंदो। सिंध में कल्होड़ा दौर जे पुॼाणी बैदि टालपुरनि जी हुक्मरानी शुरू थी। टालपुर कल्होड़नि जे दौर में संदन फ़ौज में अहम उहिदनि ते मुक़ररु हूंदा हुया। टालपुर कल्होड़नि जे जेके दौर में हुया, से कल्होड़नि जे फ़ौज जे अहम उहिदनि ते मुक़ररु थियल हुया। हालाणीअ वारी जंग सिंध जे कल्होड़नि जे आख़िरी हाकिम मियां अब्दुल नबी कल्होड़े जी फ़ौज ऐं मीर फ़तेह अलीअ जे टालपुरनि वारी फ़ौज जे विच में 1782 ईस्वीअ ते क़दीम शहर हालाणीअ लॻ मौजूदु नेशनल हाईवे जे भरिसां लॻी हुई, जंहिंसां सिंध में कल्होड़नि जी हुक्मरानी जो ख़ात्मो थियो ऐं टालपुरनि जी हुक्मरानी जी शुरूआति थी। मियां अब्दुल नबीअ जी फ़ौज हालाणीअ जे ओभर उत्तर कुंड ते पीर वली दरवेश जे मशहूर क़ब्रिस्तान वटि मुक़ाबले लाइ अची मंज़र अंदाज़ थी, माना मोर्चाबंद थी। पीर वली दरवेश खे साहित्य में आम माण्हू पीर दिल्लू मशाइख़ बि करे चवंदा आहिनि। ॿिए तरफ़ टालपुरनि जी फ़ौज मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जी अॻुवाणी में प्रियालो वटि अची छावणी हई। ॿई फ़ौजूं हिक ॿिए जे रत जूं प्यासियूं हुयूं। कल्होड़नि जी शाही फ़ौज में पठान ऐं कलात जे खान जी फ़ौज जा माण्हू शामिल हुया। मियां अब्दुल नबी पारां मोहम्मद हसन खहावर फ़ौज जो सिपह सालार हुयो। कल्होड़नि जी फ़ौज में अटकल 30,000 सिपाही हुया, जिन में लेखी, खोसा, नूमड़िया ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू शामिल हुया। कल्होड़ा हुक्मराननि जे पारां उन वक़्तु साहिती परगिणे जो गवर्नर धिंगाणो ख़ान जतोई मुक़ररु थियल हो। हू हालाणी शहर जे ॿाहिरां पंहिंजे ठाहिरायल कचे क़िले में रहंदो हो। हू पिणु पंहिंजे तरफ़ां वॾी फ़ौज वठी कल्होड़नि तरफ़ां अची जंग में शामिल थियो। धिंगाणो ख़ान जतोई ऐं मेहराब ख़ान जतोई इन ई जंग में
निहायत दिलेरी ऐं बहादुरी सां विढ़िया। मियां अब्दुल नबीअ जी फ़ौज में खावड़नि जी फ़ौज खां सवाइ राजी लेखीअ जो पुटु बिलावल लेखी ऐं उन जा कुझु जानबाज़ सिपाही बि अची जंग में शामिल थिया। इहे सभु कलोड़नि जे तरफ़ां हुया। जॾहिं त टालपुरनि जी फ़ौज मीर फ़तेह अली ख़ान जी अॻुवाणी हेठि लड़ाई मैदान में आई। मीर बागो ख़ान, मीर अलहयार ख़ान ऐं मीर ठारो ख़ान पिणु पंहिंजा फ़ौजी दस्ता वठी अची जंग में शामिल थिया। अहिड़ी तरह सां टालपुरनि जी फ़ौज में 6000 खनि सिपाही हुया। मीर सोराब ख़ान, निदो ख़ान बुरगड़ी ऐं ॿिया टालपुर सरदार 30,000 जे लॻभॻि सिपाहियुनि सां अची उन जंग में शरीक थिया। ॿई लश्कर हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थिया ऐं ॾाढी ख़ौफ़नाक जंग लॻी। मोहम्मद हसन खावड़ कल्होड़नि जे तरफ़ां निहायती बहादुरी सां विढ़ियो, पर आख़िरकार मीर फ़तेह अली ख़ान जे हथां मारिजी वियो। इन जे जंग में टालपुरनि जी सोभ थी। मियां अब्दुल नबी कलोड़ो हुक्मरान मियां अब्दुल नबी भाॼ खाई बेलाणीअ जे भरिसां उत्तर में हिकु ढंढ में काहे पियो ऐं पंहिंजे चंद जानसारनि सां जान बचाइण में कामयाबु थी वियो। मियां साहब ॿेड़ीअ में सुवार थी दरिया पार करे टकरनि ॾांहुं रुख रखियो, माना जाबुल इलाइक़े ॾांहुं निकितो, जितां पोइ जोधपुर ॾांहुं भॼी वञी पनाह वरिताई। मियां अब्दुल नबी ख़ान बेवसी जी हालत में सिंध जे तख़्त गाह ॾांहुं हसरत भरियल निगाहुनि सां निहारींदे सन 1805 ईस्वीअ में राजनपुर में लाॾाणो करे वियो। मीर फ़तेह अली ख़ान हालाणी जी जंग में फ़तेह हासिल करण खां पोइ नौशहर फ़िरोज़ में हिकु फ़ातिह जे हैसियत सां अची दरबार कई। इन दरबार में धिंगाणो ख़ान जतोई ऐं ताजू जतोई मीर साहब वटि पेश पिया ऐं माफ़ी वरितऊं, छाजे करे हू पहिरियां कलोड़नि जी फ़ौज में शामिल हुया ऐं उन्हनि तरफ़ां विढ़िया। मियां अब्दुल नबीअ जे केतिरनि तरफ़दारनि नए हाकिम जी इताअत कई ऐं वफ़ादारी जो हलफ़ कयो। मीर फ़तेह अली ख़ान पंहिंजे फ़ौजी सरदारनि खे वॾा वॾा इनाम ॾिना। अहिड़ी तरह सिंध जो इक़्तिदार कलोड़नि जे हथनि मां निकिरी टालपुर घराणे या मीरनि वटि मुंतक़िल थियो। अव्हां जी वॾी महिरबानी। हिन वीडियो ते अव्हां जे रायनि जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।